अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां मुआहिदे जे वेझो पहुचण जी तस्दीक। संदसि हमणाहित ईरान सां मुआहिदे लाइ घणा मामला तइ थी विया आहिनि। जल्द मुआहिदे जो ऐलान कयो वेंदो। मुआहिदे खां पोइ हरमुज़ सुरंग खोलियो वेंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं सऊदी वलीयत मोहम्मद बिन सलमान सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इमाराती सदर मोहम्मद बिन ज़ैद, क़तरी अमीर शेख तमीम ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन अब्दुर्रहमान सां ॻाल्हियूं थियूं। तुर्किया जे सदर रजब तय्यिब एर्दोगान ऐं मिस्री सदर अब्दुल फताह अल सीसी सां बि ॻाल्हि ॿोल थी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे बि आगाह कयो आहे। अमरीका ऐं ईरान विच में समूरनि महाज़न ते जंगबंदी जे मुसविदे ते इतफ़ाक़। क़तई मुसविदे जो ऐलान अॼु थी सघे थो। अमेरिकी अख़बार वॉशिंगटन टाइम्स जी दावा। अमेरिकी अख़बार मूजिब ईरानी स्पीकर अमेरिकी नायब सदर विटकॉफ ऐं कुशन्स मुसवदे जी मंज़ूरी ॾिनी आहे। क़तई मंज़ूरी लाइ मुसविदो ट्रंप ऐं आयतुल्लाह मुस्तफा ख़ामनाई खे मञियो वेंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान अमरीका मुफ़ाहमत में अहम किरदार अदा कयो। ईरानी फ़ौज जे ख़ातिमुल नबिया मरकज़ी हेडक्वार्टर जे तर्जुमान ब्रिगेडियर इब्राहिम ज़ुल्फ़िकारी जो चवणु आहे त अमरीका सां मुआहिदो थियण जी सूरत में हरमुज़ लंघ मुकमल तौर ते ईरानी इंतज़ामिया जे कंट्रोल में रहंदो। हरमुज़ ज़रिए ट्रांज़िट जा रस्ता, वक़्त ऐं मेरीटाइम जा लाइसेंस ईरानी अमलदारी जारी कंदा। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे MOU खे क़तई शिकिल ॾिनी पई वञे। ॻाल्हियूं 1 खां 2 महीननि ताईं जारी रही सघनि थियूं। डील जे वेझो पहुचण बाबति ॻाल्हियूं वक़्त खां अॻु आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अमन कोशिशुनि ते भेटा पेश। संदसि हमणाहित उमीद आहे त ॻाल्हियूं जल्द पाकिस्तान जी मेज़बानी में थींदियूं। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। अमेरिकी सदर जूं अमन लाइ कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। ख़िते में अमन लाइ डोनाल्ड ट्रंप इस्लामी मुल्कनि जे सरबराहुनि सां फ़ोन ते ॻाल्हियूं कयूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर अमेरिकी सदर सां ॻाल्हियुनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त सदर ट्रंप जी क़यादत में अहम सिफ़ारती राब्ता ख़िते में अमन क़ाइमु करण लाइ अहम अॻुवारी आहे। ईरानी क़यादत ख़ासि तौर सदर मसूद पेज़ेश्कियान जी शमूलियत साराह जोॻी आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबॉफ बि अमन कोशिशूं अॻिते वधाइण में भरपूर सहकार कयो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सऊदी अरब, तुर्किया, मिस्र ऐं कतर जी क़यादत बि साराह जोॻी आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे सरकारी रिहाइशगाह व्हाइट हाउस ॿाहिरां फायरिंग। सीक्रेट सर्विस जे एहलकारनि फायरिंग कंदड़ जवाबदार खे मारे छॾियो। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त हमलो कंदड़ जो तालुक़ु रियासत मेरीलैंड सां आहे। खेसि 2005 में 2 भेरा हिरासत में वरितो वियो हो। फायरिंग दौरान हिकु वाटाड़ो बि गोलियुनि जो खाॼ बणिजी वियो। वाक़िए वक़्तु सदर ट्रंप व्हाइट हाउस में मौजूदु हो ऐं प्रेस ब्रीफिंग थियणी हुई। वधीक जांच जारी आहे। ईद उल अज़हा वेझो ईंदे मालपुड़नि जी रौनक में इज़ाफ़ो। महांगाई सबबि ख़रीदारी में ॿाड़ाई बरक़रार। ढोरनि जे अघनि ते मालवंदनि ऐं वापारियुनि में छिकताण। कासाइन बि छुरियूं ऐं कातियूं तिखियूं करे छॾियूं। फी डोर ज़िबा करण जो 10 खां 12,000 रुपया अघु मुक़ररु। तंगवाणी भरिसां निंदवाणी बिरादरी जी बेंदरुनि में पुराणी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान फौत। मक्सी स्टापट हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल ख़ैर मोहम्मद निंदवाणी दमदणी हवाले कयो। ऐं कुबे सईद खान में केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो। बस स्टैंड वटि धरणो। अॻवाड़ियुनि जो चवणु आहे त 4 वरियनि खां केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बंदि आहे। गर्मी ऐं बिजली न हुअण सबबि शहरी बिटे आज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, पर केर बि ॿुधण वारो नाहे।